मुल्क में घुर्ज खां वधीक कणक घुराइण जो ज़िम्मेवार केरु? वज़ीर आज़म पारां जुड़ियल जांच कमेटी अॻूणे निगरान वज़ीर आज़म अनवरुल काकड़ ऐं नाणे वारे अॻूणे वज़ीर शमशाद अख्तर खे तलब करे वरितो। निगरान हुकूमत में घुर्ज खां वधीक कणक दरामद करण सां गॾु मौजूदा हुकूमत में बि 98 अरब 51 करोड़ रुपयनि जी कणक घुराइण जो इंकशाफ। जांच कमेटी निगरान दौर जो खुराक वारो सेक्रेटरी जो बयान कलमबंद करे वरितो। अॻूणे निगरान वज़ीर आज़म अनवरुल काकड़ ऐं नाणे वारे अॻूणे वज़ीर शमशाद अख्तर खे बि तलब कयो वियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जांच कमेटी सरबराह कामरान अली फज़ल खे सूमर ताईं जांच मुकमिल करे रिपोर्ट पेश करण जी हिदायत करे छॾी। पीटीए एफबीआर जी हिदायतुनि ते 5 लख नॉन फाइलर्स जूं मोबाइल फोन सिम्स बंदि करण खां इनकार करे छॾियो। हुकूमत पारां मोबाइल फोन सिम्स ब्लॉक करण वारे फ़ैसिले ते अमल दरामद में रंगढक बणजंदड़नि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई जो इशारो। पीटीए एफबीआर जे ख़त जो जवाब ॾींदे चयो आहे त कानूनी तौर हू मोबाइल फोन सिम्स बंदि करण जा पाबंद न आहिनि ऐं अहिड़े अमल सां डिजिटलाइज़ेशन खे बि नुक़सानु पहुचंदो। मोबाइल फोन सिम्स बंदि करण वारे मामले ते नाणे वारे वज़ीर जी सदारत हेठि बि अहम इजलास। अटॉर्नी जनरल कानूनी मावनत कई। नाणे वारे वज़ीर चयो त नॉन फाइलर जूं सिम्स ब्लॉक करण वारे मामले में जेको बि रंडक बणजंदो उन ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। जज़ा ऐं सज़ा जो अमल सां क़ौमूं ठहंदियूं आहिनि। इंसाफ़ जो फ़ैसिलो मेरिट जे बुनियाद ते थींदो आहे। पाकिस्तान अॼु मुख़्तलिफ़ चैलेंजिस खे मुंहुं ॾेई रहियो आहे। लाहौर में एफबीआर ऑफिसरनि जे मान में तक़रीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त हिन वक़्त टैक्स गॾु करण सभ खां वॾो चैलेंज आहे। IMF खां कर्ज़ वठण मजबूरी आहे। नाणो क़ौमी खज़ाने में अचण बदिरां करप्शन ऐं फ्रॉड जे वर चढ़ी वञे थो। ख़राब कारकर्दगी वारनि ऑफिसरनि खे हाणे मौक़ो न ॾिनो वेंदो। सदर 3 सूबनि में गवर्नर्स मुक़ररी जी मंज़ूरी ॾेई छॾी। सदर जी मंज़ूरी खां पोइ फैसल करीम कुनी केपी जे गवर्नर तौर हलफ़ खणी वरितो। कैस पेशावर हाई कोर्ट जे चीफ जस्टिस कसम खणायो। सदर आसिफ अली ज़रदारी जाफ़र खान मंदोखियल खे बलूचिस्तान ऐं सरदार सलीम हैदर खे पंजाब जो गवर्नर मुक़रर करण जी मंज़ूरी बि ॾिनी। ऑडियो लीक्स केस में अॻु भराई इस्लामाबाद हाई कोर्ट पीटीए एफआई IB ऐं पेमरा जूं जज ते एतिराज़ वारियूं दरख़्वास्तूं रद्द करे छॾियूं। दरख़्वास्त गुज़ारनि मथां 5 लख रुपया ॾंढ लागू। जस्टिस बाबर सत्तार पारां जारी कयल फ़ैसिले में चयो वियो आहे त केस ॿुधण ते एतिराज़नि वारियूं दरख़्वास्तूं बदनीति ते ॿधल आहिनि। ॼाणायल इदारनि गॾिजी हिक स्कीम तहत दरख़्वास्तूं दाख़िल करायूं। चइनी इदारनि पंहिंजनि दरख़्वास्तुनि ज़रिए जज ते दबाव विझण जी कोशिश कई। शहरनि जा फोन टैप करण वारे मामले ते अदालत धुरियुनि खे मुकमिल मौक़ो ॾेई रही आहे। अदालत जे साम्हूं आहे त वफ़ाक़ी हुकूमत शहरनि खे बुनियादी हक़ ॾियण में नाकाम रही आहे। सिंध में पीपल्स बस सर्विस जो भाड़ो स्मार्ट कार्ड ज़रिए अदा थींदो। वॾे वज़ीर मुराद अली शाह ट्रांसपोर्ट ऑटोमेटेड फेयर कलेक्शन सिस्टम जो इफ़्तिताह करे छॾियो। कराची में तक़रीब खे ख़िताब कंदे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त सिंध हुकूमत जी कारकर्दगी ॿियनि सूबनि जी भेट में बहितरीन आहे। कुझु सूबाई हुकूमतूं त असांजी कारकर्दगी सां हसद कनि थियूं। कराची जा कुझु माण्हू अहिड़ी सूरत पैदा करणु चाहिनि था जीअं हितां जी तरक़ियाती कमनि जो पैसो ॿिए पासे हली वञे। अहिड़ो अमल कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कंदासीं। सिंध में अमन अमान जी सूरत हाल बहितर आहे। नंढा ॾोह थियनि था पर उहे बि कंहिं रीत क़बूल न कया वेंदा। सीनियर सूबाई वज़ीर शर्जिल इना मेमण BRT रेड लाइन मंसूबे में देर जो ज़िम्मेवार निगरान हुकूमत खे करार ॾेई छॾियो। कराची में तक़रीब खे ख़िताब कंदे शर्जिल मेमण चयो आहे त स्मार्ट कार्ड फ़िलहाल 2 रूट्स ते हूंदो। 90 ॾींहनि अंदरि समूरी ट्रांसपोर्ट सर्विस ते कार्ड लागू कयो वेंदो। पेट्रोलियम इस्मनि जा अघ वधण बावजूदि पीपल्स बस सर्विस जो भाड़ो न वधायो। यूरोप, अमरीका ऐं नार जे मुल्कनि में बि औरतुनि लाइ मख़सूस ट्रांसपोर्ट सर्विस नाहे।
सिंध हुकूमत खे क्रेडिट वञे थो जंहिं औरतुनि लाइ पिंक बस सर्विस मुतारिफ़ कराई। अवाम खे ख़ुशख़बरी ॿुधाईंदो हलां त BRT मंसूबे ते बि जल्द कमु शुरू थींदो। सिंध काबीना नए बसनि जी ख़रीदारी लाइ 1 अरब 18 करोड़, हिसाबी किताबनि लाइ 1 अरब 1 करोड़ रुपया जारी करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि सिंध काबीना जो इजलास। मोहम्मद अमीनुल्लाह सिद्दीकी खे स्पेशल जज एंटी करप्शन कराची मुक़ररु करण जी मंज़ूरी बि ॾिनी। कराची जे आर्ट्स काउंसिल में 2 ॾींहनि वारी इंटरनेशनल सिंधी ॿोली कॉन्फ्रेंस। सिंध लैंग्वेज अथॉरिटी पारां मुनक़िद कयल 2 ॾींहनि वारी कॉन्फ्रेंस जे पहिरें ॾींहं ते सिंधी ॿोली बाबति मुख़्तलिफ़ सेशन ॾेही परॾेही तोड़े मक़ामी अदीबनि, शाइरनि, दानिशरनि ऐं लेखकनि जी शिरकत। कॉन्फ्रेंस में ख़िताब कंदे सियाहत ऐं सकाफ़त वारे वज़ीर ज़ुल्फ़िकार अली शाह चयो आहे त सिंधी ॿोली पाकिस्तान, भारत ऐं सॼी दुनिया में ॻाल्हाई वञे थी। सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जो बिल शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो पेश कयो हो। तालीम वारे वज़ीर सरदार शाह चयो आहे त ॿोली जो इंसान सां माउ जहिड़ो रिश्तो आहे। दुनिया में केतिरियूं ई ॿोलियूं मिसाल जी वियूं आहिनि। सिंध ॿोली जो वजूद असांजी बका जो मामिलो आहे। KT न्यूज़ जे शहीद रिपोर्टर जान मोहम्मद मर जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ कलम धणी सरापा एहतजाज। कराची, सखर, नवाबशाह, खैरपुर समेत सिंध जे नंढनि वॾनि शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा। ज्वाइंट एक्शन कमेटी जे सर ते कराची में प्रेस क्लब साम्हूं कमेटी जे कन्वीनर वहीद राजपत जी अॻुवाणी में एहतजाज। मुख़्तलिफ़ ज़िलनि सां वास्तो रखंदड़ सहाफ़िन बि शिरकत कई। जेकाबाद, कंबर, नौशरो फिरोज, सांगड़, कंधाकोट, मीरपुर माथिलो, कस्मो, लालू रैंक, डहरकी, बोराम, कांडियारो, पीर जो ॻोठ कुबो, सईद खान ऐं बबलोए में सहाफ़ी रस्तनि ते निकिरी आया। घोसपुर, जाम साहब, खानपुर मारो, बावड़ो, मदजी, कंधरा, खिपरो, नसीराबाद, जमाल शाह, बाकराणी, शाहपुर, जहानिया ऐं मीरपुर बोड़ो में बि एहतजाज। थारू शाह, बख्शापुर, ॾखण, बाडे, मनाड़ो, गाजी पावड़, सकरन, काज़ी अहमद, मुबारकपुर, अठहठ मोरी, हडड़ो, जरवार, दरिया खान मरी, टिकराठो, तंगवाणी ऐं ॿियनि शहरनि में बि शहीद जान मोहम्मद महर जा कातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ रैलियूं कढी मुज़ाहिरा कया विया। शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि खे फौरी तौर गिरफ़्तार करण जो मुतालबो। पाकिस्तानी जाए बरतानवी ट्रक ड्राइवर जो पुटु सादिक खान टियों भेरो लंडन जो मेयर चूंडिजी वियो। लेबर पार्टी जे सादिक खान कंज़र्वेटिव पार्टी जे ज़ैक गोल्डस्मिथ खे शिकस्त ॾिनी। सादिक खान 2016 में पहिरियों भेरो लंडन जो मेयर चूंडियो वियो हो।
ऐं पाक फौज नाले वारे पाकिस्तानी जाए बरतानवी बॉक्सर आमिर खान खे हिक ॾींहं लाइ एज़ाज़ी कैप्टन जा रैंक लॻाए छॾिया। आमिर खान एज़ाज़ी कैप्टन जी रैंक खे लॻाइण लाइ तक़रीब मुनक़िद कई वई। आमिर खान चयो आहे त पाक फौज खे हमेशा सपोर्ट कयो आहे। हू पाकिस्तान में रांदियुनि खे हथी वठण लाइ कोशिशूं जारी रखंदो।